अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया मीरपुर बठोरो मां, जिते कार कल्टी थियण जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया। कांधड़ा अस्ताव वटि तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी थी पई। कार कल्टी थियण जे नतीजे में दड़ोवासी नौजवान निकाश मेमण ऐं सजाद मेमण फौत थी वियो। फौतियुनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल कया विया। घर में रोज राड़ो मतल आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे मीरपुर बठोरो मां कार कल्टी थियण जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया। कांधड़ा अस्ताव वटि तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी थी पई। कार कल्टी थियण जे नतीजे में दड़ोवासी नौजवान निकाश मेमण ऐं सजाद मेमण फौत थी विया। फौतियुनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल कया विया। घर में रोज राड़ो मतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ठट्टो में घारो क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं मज़दा में टक्कर थियो आहे। 2 ॼणा फौत थी विया। हादसे जे नतीजे में 30 वरियनि जो अब्दुल गनी राहिमू ऐं सलीम राहिमू फौत थी विया। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे ठट्टे मां घारो क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं मज़दा में टक्कर थियो आहे। 2 ॼणा फौत थी विया। हादसे जे नतीजे में 30 वरियनि जो अब्दुल गनी राहिमू ऐं सलीम राहिमू फौत थी विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरू खां। जी रशीद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, घारो क़ौमी शाहराह ते वाटर पार्क वेझो ट्रक ऐं मज़दा में टक्कर थी पियो आहे। नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे ऐं मज़दा में सवार अब्दुल गनी राहिमू ऐं सलीम राहिमू फौत थी विया आहिनि, जॾहिं त ट्रक सिलेंडर वकास ज़ख़्मी थी पियो आहे। घारो पुलिस पारां ॿिन्ही फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो पहुचायो वियो आहे। जॾहिं त इहो ॿुधाईंदो हलां त ठट्टो ऐं कराची क़ौमी शाहराह ते मुसलसल 1 महीने खां सुस्त रफ़्तारी सां जेको कमु हली रहियो आहे। इन्हनि में इन वक़्त ताईं 5 जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, जॾहिं त 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। पर कमु सुस्ती जी रफ़्तार जे करे इहे रोज़ हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। जी ठीकु आहे, वञी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।